अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था घारो खां। घारो अलॻि फिल्टर प्लांट जे रिहाइशी कॉलोनी में बिजली गैर क़ानूनी कनेक्शन अञा ताईं न कटिजी सघिया ऐं ॿिए पासे वाटर बोर्ड जे बिजली जूं तारूं चोरी जो रोज़ मामूल बणियल आहिनि। वधीक ॾिसूं था असांजे रिपोर्टर हकनवाज़ चांडियो जी हिन रिपोर्ट में। जी हकनवाज़ चांडियो, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, घारो लॻ फिल्टर प्लांट रिहायशी कॉलोनी में वाटर बोर्ड जी बिजली जूं तारूं चोरी रोज़ जो मामूल मिलियल आहिनि, जेके हिकु हफ़्ते अंदरि 3 दफ़ा चोरी थियूं आहिनि। पर वाटर बोर्ड जा इंजीनियर अघूरी निंड सुतल, जॾहिं त वाटर बोर्ड या रिहायशी कॉलोनीअ जा चौकीदार घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि। मां तव्हांखे इहो बि आगाह कंदो हलां त वाटर बोर्ड जी बिजली हिकु हफ़्ते खां गायब। कॉलोनीअ जा रहवासी पंहिंजी मदद पाण ठाहे रहिया आहिनि। फिल्टर कॉलोनीअ जे रहवासियुनि चौकीदार ऐं इलेक्ट्रीशियन जी घुर जो मुतालबो कयो, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। जी।